दोस्तों, सिंध जे पुराणे ज़माने में जॾहिं ॻोठनि जी हवाउनि में सादगी जी ख़ुशबू हूंदी हुई, जॾहिं माण्हू सचाई ऐं ईमान खे पंहिंजो ज़ेवर सम्झंदा हुआ, तॾहिं हिकु निरालो फ़क़ीर रहंदो हो। नालो हुअसि वतायो फ़क़ीर। संदसि नालो ॿुधंदे ई माण्हुनि जे चेहरे ते मुर्क अची वेंदी हुई, छाकाणि त हू सादो ज़रूरु हो पर बेदाना ऐं हाज़िर जवाबु पिणु हो। वतायो फ़क़ीर कंहिं वॾे महल में न रहंदो हो, न वटि को ख़ज़ानो हो, न ज़मीनूं, न सोन जा थाल। संदसि सभ खां वॾी दौलत हुई संदसि ईमान, अक़ल ऐं हिकु नंढड़ी सफ़ेद ॿकरी, जेका हुन लाइ औलाद खां बि वधीक प्यारी हुई। उहा खेसि कंहिं बाज़ार मां न मिली हुई। चवनि था त हिकु ॾींहुं हू दरिया किनारे वेठो हो, जिते हू अक्सर इबादत ऐं सोच वीचार कंदो हो। उते खेसि हिकु ज़ख़्मी ॿकरी मिली। शायदि कंहिं बेरहम मालिक खेसि छॾे ॾिनो हो। फ़क़ीर जे दिलि में रहम जा जज़्बा उभरिया ऐं उन खे घर खणी आयो। ज़ख़्म साफ़ कया, जड़ी बूटियुनि सां इलाज कयो ऐं कुझु ॾींहंनि में उहा ॿकरी ठीकु थी वई। उन ॾींहं खां वठी ॿकरी फ़क़ीर सां अहिड़ी थी वई ॼण संदसि साथी हुजे। जिते फ़क़ीर वेंदो, ॿकरी बि पुठियां हलंदी हुई। ॻोठ जा ॿार जॾहिं फ़क़ीर सां मिलिया त ॿकरी खे बि हथ हणंदा ॻोठ जे माण्हुनि हणंदा हुआ। ॻोठ जे माण्हुनि वतायो फ़क़ीर खे इज़त ॾींदा हुआ, पर कॾहिं कॾहिं संदसि सादगी ते खिलंदा बि हुआ। पर फ़क़ीर कॾहिं बि नाराज़ न थियो। हू चवंदो हो, जेकॾहिं माण्हू मूं ते खिलनि था त शायदि मुंहिंजी सादगी खेनि ख़ुशी ॾिए थी, ऐं ख़ुशी ॾियण बि इबादत आहे। ॿकरी रोज़ु सुबुह सवेर ॿाहिरि खुलियल मैदान में गाह चरणु वेंदी हुई। फ़क़ीर उनखे पाण सां गॾु वठी वेंदो। हू काठी ते टेक ॾेई वेहंदो हो, ज़िक्र कंदो ऐं ॿकरी वेझो चरंदी रहंदी हुई। उन साल सियारो कुझु वधीक सख़्तु हो। झंग में खाधे जी खोट थी वई हुई। उन झंग में हिकु बघड़ रहंदो हो, जेको बुख खां परेशान हो। केतिरा ई ॾींहं हुनखे को शिकार न मिलियो। नेठि हिकु ॾींहुं हुनजी नज़र ॻोठ जे भरिसां चुरंदड़ हिकु ॿकरी ते पई। बघड़ जूं अखियूं चमकी पियूं। हुन दिलि में सोचियो, उहे ॿकरियूं त मुंहिंजी बुख जो इलाजु आहिनि। पर ॻोठ वेझो अचणु आसान न हो। माण्हुनि चौकना हुआ। तंहिं हूंदे बि बघड़ हिकु राति ॻोठ जे भरिसां लिकी बीठो। ॿकरी जेका फ़क़ीर जी साथी हुई, उनखे ॼण ख़तरे जो अहसासु थियो। उहा राति जो बेचैनी सां आवाज़ करणु लॻी। फ़क़ीर जाॻी पियो। हुन ॿकरी जे अखियुनि में डपु ॾिठो। फ़क़ीर आसमान ॾांहुं ॾिठो ऐं चयो, ए रब, जेकॾहिं को ख़तरो आहे त मूंखे अक़ल अता फ़रमा। ॿिए ॾींहुं जॾहिं फ़क़ीर ॿकरी खे खणी मैदान में वियो त ओचितो झंग मां बघड़ निकिरी आयो। ॻोठ जा ॿार डिॼी भॼी विया। बघड़ सिधो फ़क़ीर आॾो अची बीठो। संदसि नज़र ॿकरी ते हुई। बघड़ चयो, ए फ़क़ीर, तूं त अलाह वारो आहीं। मूंखे बुख लॻी आहे। तुंहिंजी ॿकरी मुंहिंजी बुख जो इलाजु थी सघे थी। फ़क़ीर मुस्कुराईंदे चयो, ए झंग जा महिमान, बुख तुंहिंजी ज़रूरत आहे, पर रहम बि त का शइ आहे। बघड़ खिलंदे चयो, रहम झंग में रहम न हूंदो। हिते ताक़तवर जी हुक्मरानी हूंदी आहे। फ़क़ीर कुझु देरि सोचियो, पोइ चयईं, ठीकु आहे, जेकॾहिं तूं मुंहिंजी ॿकरी खाइण थो चाहीं त हिकु शर्त आहे। बघड़ हैरान थी वियो। बघड़ चयो, कहिड़ी शर्त आहे? फ़क़ीर वाराणियसि, तूं पहिरीं मुंहिंजे हिकु सुवाल जो जवाबु ॾे। जेकॾहिं तूं सचो ऐं दाना आहीं त पोइ मां पाण ॿकरी तुंहिंजे हवाले कंदुसि। बघड़ खे लॻो त उहो आसान हूंदो। हुन चयो, पुछ फ़क़ीर। फ़क़ीर चयो, जेकॾहिं तूं अॼु मुंहिंजी ॿकरी खाईंदे त तुंहिंजी बुख ख़तमु थींदी, पर जेकॾहिं तूं रहम इख़्तियार कंदे त तुंहिंजे दिलि में सुकून ईंदो। ॿुधाए, बुख अहम आहे या सुकून? बघड़ कुझु पल लाइ ख़ामोश थी वियो। बघड़ ज़िंदगी में पहिरियों भेरो कंहिंखां अहिड़ो सुवालु ॿुधो हो। हुन सदाईं ताक़त ऐं बुख खे ई सभु कुझु सम्झो हो। फ़क़ीर ॿीहर चयो, बुख रोज़ु ईंदी आहे, पर सुकून हिकु नेमत आहे। बघड़ जे अंदरि का तब्दीली आई। हुन चयो, मां झंग जो जानवर आहियां, मूंखे सुकून जी कहिड़ी ख़बर? फ़क़ीर मुर्कंदे चयो, सुकून उहो आहे जॾहिं तूं कंहिं कम खां पोइ शर्मिंदगी महसूसु न करीं। बघड़ कुझु देरि लाइ ॿकरी ॾांहुं ॾिठो, पोइ फ़क़ीर ॾांहुं। आख़िरकार हुन सर झुकायो ऐं चयो,
अॼु मां तुंहिंजी ॿकरी खे न खाईंदुसि। शायदि सकून बि आज़माइणु घुरिजे। ऐं उहो आहिस्ते आहिस्ते झंग ॾांहुं मोटी वियो। ॻोठ जा माण्हू हैरान हुआ। उन्हनि फ़क़ीर खां पुछियो, तूं बगड़ खां डिॼी छो न? फ़क़ीर चयो, डपु उते हूंदो आहे जिते ईमान कमज़ोर हुजे। उन ॾींहं खां पोइ ॻोठ में ॻाल्हि मशहूरु थी वई त दानाई ऐं सब्र सां वॾे खां वॾो ख़तरो बि टारे सघिजे थो। वताए फ़क़ीर पंहिंजी ॿकरी सां साॻी सादगी सां ज़िंदगी गुज़ारींदो रहियो ऐं बगड़ बि शायदि उन ॾींहं खां पोइ हर शिकार खां अॻु सोचींदो हो। तो दोस्तों, उमेदु कयां थो तव्हांखे अॼु जी कहाणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं दोस्तों, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।